अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम सलाम। आला पूरी है? हां उस्ताद पूरी आ गई। हाणे वारो कर कमर लगी ने बहादुर खान दे यो जोरा। अच्छा ये बस हाणे कटिंग कर वारो कर। ठीक है उस्ताद। दादा उस्ताद चांद पे आज घर पी ना आया हूं। पोतो मसावर चाय नहीं लगी है दिए में 15 चाऊ पिए तो तू। हाल कम कर पोतो के चाय पिए ना तो कम कर। चलो ठीक है। हल हां ये बहादुर खान जान। हल एडो फिर बाप तो कड़ा बाप का दे देखो हाने माशाल्लाह तू कारीगर भलो आ तुझी सिलाई हाने मागे वाने थी तू पगार भी वधाई दो। ठीक है। हां वो छत बनी चोरी कर दे या नहीं दिसे दो ना सही छो दिसो था ना छो भला अबा न कर छा कमा तू बुधाए असा के बुधाए सही यो लाइन टेलर्स जो दुकान है। हां ये लाइन टेलर आ के तो उस्ताद तो उस्ताद में पानी है शागिर्द मुझो ए शागिर्द था उस्ताद हो। हां वगो सही रखिया से वो जो वगो केड़े नाले साईं? सही किरण खान सही केड़े खान? हां उनजे नाले सा वगो थियो। हां यो दिसो तो दियो तो जेको मां पंजो वजन लाया मां परेशान डाढो सही। केड़े खान किरण सही अरे बुध तो हां वगे जो रंग केड़ो आ? नासी सही नासी कलर जो वगो थियो। हां कालर हुंदो है माना पट्टी न हुंदी कालर में थियो बुधो है अदाए वो मुझे मथे पियो जे ये पया न सही जोड़ा के पाउडा पासा सो बार अपाली न था अरा गा बुध हां किरण खान जे नाले सा तो नाय कदी जे सही 10 साल थी यार सही 10 साल थी यार वगो इते जो नासी कलर जो यो आज लाइन टेलर्स ना चाहिए लाइन टेलर्स है ना नगाल बुध डांस सालन को पोवा को खाना हां सही डांस सालन को पोवा को खाना है ता जो दुकान मा गोले थकी पियो रक्षियारो मा को 500 वता था मसे वनी तो दुकान मिलियो मा चलो तू आले अच्छा हो यार ना छो चलो बुझाड़ो अति तकड़ो छो सही भगो रखियो दियो न सही छो 10 साल गुजरिया न असा इते 6 महीने को पोजे को जोरो न खाई तो असा कदी छई ना तो के 10 साल थिया नालो खत्म हो छो सही 10 साल भले 20 साल भगो अमानत ता के देनो न सही बाबा एक तो तू आयो भी नव मानु तो के था दिठो भी ना देई के जोरो सही मा जो डाडो दइयो बुधो है ना 10 साल अग में डाडो जोड़ो रखियो आई बाद में डाडो मा जो फोत थियो सही अरे फोत थियो गरीब ते पो वसियत करयो छे मा जो जोड़ो जको आयो खणी कोई मौलवी के दी जो हां मा जाडी पुरान माने वसियत के ना उन हिसाब से हाने जको असा वरी कमकार में हेडे ओडे माने जे तो लाइयो ना सही दिसे तो वरी रात जो सुतो पियो मा जिए सुम्यो पियो डाडे खला या मा के बुवर खला या तई जल्दी कर जोड़ो खड़िया अदान गाल बुध 10 सालन दी छे असा किए संभाली रखो 10 सालन को डाडो संभालो बाली जो मो तुजो डाडो आसा छोरो तो ना कर हां टकर कर बस मा के देत मा दादा जी वसियत पूरी के यो वजन लाया छे अदा तू चरियो वाला असा चरिया वाले 10 सालन दा कपड़ा केर संभाली तो दर्दी ना रे तू घड़ी चरियो छे तो मा तो जे घरो खाई दो तो तू चानो छा बाकी असा जा के वगो रखियो दादो असा ते वजन हुआ सा गोले थकी पियो मसे दुकान मिलियो तू बार चरियो छतो छे अदा गाल थोड़ो थदो थी मोतबर थी मार्केट में दर्दी बैठा पूछा कर 6 महीने जो असा जो मारा कानून छे 6 महीने को ऊपर जोड़ो न खाना है उनजो नालो ही कटे छईना तू 10 साल दी गाल कई या वडी गाल है केड़ा मानू आयो केड़े जी केड़ी गाल छो मजो डाडो रखियो ना सही तवा जो डाडो पर को डाडो के होयो ना हां मुजो डाडो दोसु काडे मरियो चारो वो भयो गरीब वो भी हो हां बती कई वेटा जतो जो डाडो मरी अबे संभालो हां वो पतो जो वयो लीमो वो वयो खैर सावरे सारो अबो भी खबर खान वयो सही पानी ने सारो थीना एडा असा 10 साल ना किए जोड़ा संभाले रखना आने पो थई तो के देणो ना जेको तो के देणो जोड़ो यो पैदा करनो माजो डाडो रखियो जी वसियत मा के ते पैदा कर बे मा गाली ना बुदा सही बा तू सुनो बुखियो छो मा सुनो बुखियो अल्लाह जो दिनो गांजा छो गांजा दे शहर में नौ जोड़ो वठिया सिबी जाए मौलवी छो रे ऐसा जो अकेला जो उनकी वसियत थेला ना वसियत न थेलो दिया मा चाई कोन वसियत थेला ना उनकी ये जोड़ो कणी मौलवी के दे नालो छा गाड़ियो किरण खान दे दछई तू ही वाली किरण खान सही माजो नालो ते गेलो खान
माजे अबे जो खबर कान नाला कतो वञ भला छड़ा खान हो नाले जा आयो छो रे नालन छो नाला न साने मोट मां नाले जा खान हो नाले जा छो खान हूं बि अल्लाह जो सब को जा तोजे घणो पोडा तू सुबह जो टाइम आ तू असा एड़ो तकड़ो सुबह सुबह हाणे मां बि गाल न बुधाई माके तू जोड़ो पैदा कर बियो मां कुछ न बुधाई ते रखे बियो कुछ न बुधाई मोतबर नथी न त मां वञाई तो थाने ते बदराए तो तू जो का गिराकन सा ये करे तो मना जोड़ा हड़प छो जय जान छड़ा एड़ो नीची लगवा चरा थे दिमाग खराब तो खानदानी मानू असा को जण ठगियो कंदा केड़ो वडो कलर केड़ो हुयो नासी रंग ते चए थो यार नासी कलर जो सही छा नासी कलर जो तवारो डाडो मरियो असां आज़ाद करियो छोरे आज़ाद करियो तवारो बगो पंहिंजो खयो वञे आ न खयो वञे धीअरे खयो वञे आज़ाद थी वञी वठे वञ इहो बि मां अलाए कीअं ॼाणे थो तोखे छो सही हज़ार ईअं कीअं थींदो वॻो हुयो टाप जो बोस्की माना ईअं सम्झ आई हाई फाई वॻो हुयो नासी कलर में टोयोबू जो वॻो हुयो हाणे तूं उहा कंपनी नथी अचे तोखे टोयोबू जी ख़बर आहे टोयोबू जो कपिड़ो ईअं सम्झ आई 5-6 हज़ार जो जोड़ो ॿुधा तूं घणो वात न हाणे 10 साल पहिरें रेट जांच कर हाणे जा बि जांच तूं हे 5,000 रुपयो रख को फ़क़ीर कोन्हा तोखे पिनण आयो आहे बाक़ी जे ज़िद करे थो 1000 ॿियो त ॾे न 2000 त ॾे मां वॻो सुठो वठी मोरी खे ॾियां ॾाॾे खे त को जेको सवाबु मिले न मां चवां थो असुल अहिड़ो कमु कयां न असुल जीअं बसि को सुञाणे बि न सुञाणे बि न हेॾा मोतबर न थियो तव्हां पंहिंजी रोज़ी कंदा पियो गिराकनि जो अहसासु कयो तवारो ॾाढी हाणे सवाबु ईअं मिलंदो सवाबु न ईअं मिलंदो सवाबु हे ॾेई छॾ हुनजी इहो एवज़ में बाबा पढ़ायो आहे इहो मां हाणे कीअं हिते परायो आहे उहे असांजा वॻा माना वञनि पिया इहो इहो पढ़ायो तोखे आहे न ख़बर हे वठि हे वठि लव लव धिका न ॾे न छो धिका छो हीअं कंहिं दुकान ते दर्जी ते चढ़े न हा त हुन खां 6 महीने खां पहिरें न खाइणु आहे त पोइ ॾाढो न हुजे भली गाॾो तुलो गादो जी ॻाल्हाए तमीज़ सां तमीज़ सां। मोतबर घटि थी तूं सुबह सुबह सां असां रत गरम करे रत गरम करे असां एतिरा पैसा कमाया ई न आहिनि तूं 10,000 तोरे ॾाॾे जी ॻाल्हि कंदा मूंखे ॾाढो ॿुधाईंदो एॾो सखी हुयो न जीअं दुकान ते अञा पुछंदो कोन्हे चांहि जी सलाह हणंदो तूं त अहिड़ो मनू सां को चांहि जी सलाह ई न आई पोइ हुन दौर में चांहि 3 रुपए जी हुई हाणे 50 जी आहे मानो पी पीआरे एॾी महांगाई आहे तंगी तव्हां कंदा वे पाणी पीए त पीआरे परे कर पाणी खे छो भला पाणी पीए हे हालत आहे ॾाढो ई नारो बि अहिड़ो कंजूस जो जोड़ो ई न खणियो 10 सालनि खां पोइ मुड़ुसु आयो आहे मां चारो दुकान बंदि करे अथो पियो इजी लोड दुकान खोलियो हां सही है छॾे